नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाम नवाज़ अली में ख़बर ॾींदा हलूं त नवाबाद में जसकम ज़िले सांगहड़ पारां मोहम्मद अली कोसो जी अॻवाणी में कारونجهر जबल जी क़टाई ऐं धारिन जी आबादगारी काटन फैक्ट्री ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो मोहम्मद हसन कुंभर पंहिंजी रिपोर्ट में। तालका जाम नवाज़ अली सिटी नवाबाद जे माण्हुनि जो एहतजाज मुसलसल जारी रहियो आहे। कम ऐं उते जी आवाम जेका तालका जाम नवाज़ अली जी जेका आहे इहो अॻे खां मुज़ाहरा करे चुकी आहे त हिते जूं जेके फैक्ट्रियूं आहिनि शहर सां लॻनि ऐं हिते जेके भी मसला मसाइल आहिनि तमामु घणा आहिनि। इन तरफ़ां कारونجهر जी कटाई जे ख़िलाफ़ ऐं नवाबाद शहर में फैक्ट्रियुनि जो वधंदड़ आज़ार उन जे ख़िलाफ़ ऐं भठा जेके सुरनि जा भठा ऐं कोयले जूं भठियूं उन्हनि जे ख़िलाफ़ जसकम जो महाज ज़िले सांगहड़ शहर नवाबाद पारां इहो एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। सांगहड़ खां इहो मुतालबो था कयूं त बाबा असां 2-3 चक्कर तो खां इहो मुतालबो कयो आहे त बाबा नवाबाद में जेके ई कारखाना आहिनि 5 कारखाना आहिनि मुसलसल हलनि पिया था। हिननि कारखाननि जी दज़ मिट्टी कार्बन डाइऑक्साइड असांजे इलाइक़े वासियुनि खे बीमार करे छॾियो आहे। असांजे हिननि जो तदारुक कर हिन ते फिल्टर प्लांट लॻा पर तो अञा ताईं को ध्यानु ई न धरियो, को ऑफिसर न मोकिलियो आहे, न फिल्टर प्लांट लॻो आहे, न भठा बंदि थिया आहिनि, न भठियूं बंदि थियूं आहिनि। आख़िर छो असांजो तो को मुतालबो तूं पंहिंजे कन ते रखी नथो? डीसी साहब ख़बरदार तोखे कयूं पिया असांजो ही मुतालबो अॼु नोटिस वठ, ई सूरत में असां तुंहिंजे ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज कंदासीं। जे शहर में नवाबाद शहर में जेको 10 वारा कारखाना हलनि पिया बराए महिरबानी इहे बंदि कया वञनि, न त पोइ इन जो एहतजाज थींदो, इन ते बुख हड़तालूं थींदियूं, अॻे बि थिया आहिनि वरी बि थींदा इंशाअल्लाह ताला, ऐं असांखे सहूलियतूं ॾिनियूं वञनि। माण्हुनि जा व्यूज़ ऐं जेको अवां मौक़ुफ़ माण्हुनि जो ॿुधो हिते जा जेके मसला तालका जाम नवाज़ अली। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।